नगर पार्कर शहर के कारूंजर जबल की हंज में कायम करोड़न रुपयन की लागत से अरबाब दौर समेत मौजूदा BP के दौर में ठहल डैम जेके सार संभाल न लहण के करे तबाह थी विया आहिनि। ही वीडियो क्लिप्स कारूंजर की हंज में ठहल राणासर डैम की है, जो तव्हां ॾिसो पिया त गुज़िरियल कारूंजर में मुख़्तलिफ़ वक़्तन ते 2 खां 3 बरसातूं पयूं आहिनि, पर कारूंजर मां जेका लहंदड़ पाणी आहे उहो हिन डैम में जमे थियण बदिरां ज़ाया थी वियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त कारूंजर जी हंज में जेके डैम ठाहिया विया हुआ उन जी लोकेशन बहितर जॻह ते न ठहण जे करे उहे डैम जेके आहिनि उहे नाकारा बणिजी विया आहिनि। कारूंजर डैम मां लहंदड़ पाणी जेको ज़ाया थी रहियो आहे। अॼु बि कारूंजर ते बरसाति जा ककर छांयल आहिनि, पर जेके डैम तव्हां ॾिसो पिया इन्हनि में पाणी किथे बि जमे थियल नज़र नथो अचे। करोड़नि रुपयनि जी लागत सां हिकिड़ा डैम ठाहिया विया, उहे त नाकारा थी विया, पर हिन वक़्तु बि समाल डैम खाते पारां डैम त ठाहिया पिया वञनि, पर उन्हनि जो बि ॿुधायो पियो वञे त लोकेशन बहितर न आहे। उन जे करे कारूंजर जबल मां जेके पाणी लहे थो उहो डैमनि अंदरि जमे थियण बदिरां उहो ऋण कच्छ में वञी ज़ाया थी वञे थो। कारूंजर जबल जी हंज मां लहंदड़ पाणी वॾे मिक़दार में लहंदो आहे। उन खे जेकॾहिं जमे करे डैमनि अंदरि रखियो वञे त उहो 1 साल ताईं कारूंजर वासियुनि खे बहितर फ़ाइदो ॾेई सघे थो, पर बदकिस्मती सां कारूंजर जे हंज में मौजूदु वसीलनि मागन समेत हिननि कुदरती जेके ठहियल शयूं आहिनि उन्हनि ते वक़्ती सरकार पारां ध्यानु न ॾियण जे करे ही जीअं डैम भॼी भुरी तबाह थी रहिया आहिनि, ईअं ई कारूंजर जी हंज में ठहियल क़दीम माग पिणु लावारसी जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिननि डैमनि ते मुकमल तौर ते हुकूमत ध्यानु ॾिए ऐं कारूंजर जी हंज में जेके ही ठाहियल डैम आहिनि इन्हनि खे सार संभाल उन्हनि जी लही बहितर नमूने सां कारूंजर मां जेके पाणी लहंदड़ आहे उन खे डैमनि अंदरि जमे कयो वञे त जीअं उहो पाणी उते जे रहवासियुनि खे कमु अचे ऐं उते जा रहवासी हिन पाणी ते आबादी बि करे सघनि था। हिन वक़्तु ठहियल करोड़नि रुपयनि जी लागत सां ही जेके डैम आहिनि उहे नाकारा बणिजी विया आहिनि, पर उन जे बावजूदि सिंध हुकूमत तोड़े लाॻापियल खातनि हिन डैमनि जी एवज़ जेका करप्शन थी आहे उन ते टके जो बि ध्यानु नाहे ॾिनो। सिंध हुकूमत तोड़े लाॻापियल खातनि खे घुरिजे त कारूंजर डैम जी जेका लोकेशन बहितर जॻह ते न आहे ऐं उन्हनि में जेका करप्शन थी आहे उन जो नोटिस वठी मुलवस जेके ठेकेदार आहिनि जेके धुरियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई